بسم الله الرحمن الرحيم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على رسوله الكريم. अम्मा बाद मोहतरम नाज़रीन, जीअं त असांजी गुफ़्तगू अल अक़ीदतुल इस्लामिया में हली रही ऐं अॼु असां उनजे 22 नंबर दर्स सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। अॼु असां क़ज़ा ऐं क़दर ते गुफ़्तगू कंदासीं। क़ज़ा ऐं क़दर जी ज़रूरत छो थी पए, इन बहस जी ज़रूरत छो पई, इन जी उलमा मुख़्तलिफ़ ताबीरूं लिखियूं आहिनि। जंहिं मञा हिकु ताबीर जेका उलमा लिखी आहे उहा इहा आहे त अहले इस्लाम मंझां कुझु फ़िरक, कुझु अफ़राद या कुझु गुरोह इन जी तरफ़ विया आहिनि, जबर जी तरफ़ विया आहिनि। जबर यानी अलाह साईं इंसान खे पैदा कयो आहे, हाणे जेको इंसान जेको बि फ़ेल अंजाम ॾिए थो, चाहे सुठो हुजे चाहे बुरो हुजे, कहिड़े बि क़िस्म जो फ़ेल अंजाम ॾिए थो, उहो उन में मजबूर आहे, उन जी तरफ़ मोहताज आहे। यानी हू जेको कमु करे थो अलाह उन खां इहो कमु कराए थो। इहो आहे नज़रिया जबर, जंहिंजी तरफ़ अशायरा वारा ऐं कुझु ॿिया अफ़राद बि विया आहिनि। इन नज़रिए सां हिकु ख़राबी पेश अचे थी, उहा इहा आहे त अगरि इन नज़रिए जो क़ाइल थीजे त उन वक़्तु अज़ाब ऐं जज़ा बेमाना थी वेंदी। यानी हिकु अहिड़े फ़ेल ते हुनखे सवाबु मिले थो जंहिंजो हू इख़्तियार नथो रखे, या हिकु अहिड़े फ़ेल ते हुनखे सज़ा मिली रही आहे जेको हुनजे इख़्तियार में न आहे। इन ई नज़रिए खां बचंदे बाद वरी इन जे बरअक्स हिकिड़ो ॿियो नज़रियो इख़्तियार कयो आहे, जंहिंखे नज़रिया तफ़वीज़ चयो थो वञे। नज़रिया तफ़वीज़ इहो आहे त अलाह साईं इंसान खे पैदा करे ऐं सभु शइ इंसान जे हवाले करे छॾी आहे। यानी हाणे जेको हू फ़ेल अंजाम ॾिए थो, चाहे सुठो हुजे चाहे बुरो हुजे, उन में यानी मुस्तक़िल तौर ते हू अंजाम ॾिए थो। उन में फ़ाइल हक़ीक़ी, फ़ाइल मजाज़ी सभु कुझु उहो आहे। अलाह साईं पूरी उनखे ताक़त ॾेई करे हर शइ उन जे हवाले कई आहे। इहो नज़रिया तफ़वीज़ आहे जेको बि बातिल आहे। इन जी जॻह ते हिकु अहम नुक़्ते जी तरफ़ इशारो कंदो हलां त बाज़ मुस्लमान इन ई नज़रिए मां हिकु ॿियो नज़रियो अख़ज़ कयो, उहो इहो आहे अलाह साईं हिन पूरे काइनात खे पैदा करे उनखे चंद मुक़दस हस्तियुनि जे हवाले करे छॾियो आहे। इहो बि नज़रिया तफ़वीज़ आहे ऐं इहो ग़लति ऐं बातिल आहे। ऐं जबर ऐं तफ़वीज़ जा जेके ॿ नज़रिया आहिनि, जॾहिं इमाम अलैहिस्सलाम खां पुछा कई वई, मौला जबर आया इस्लाम में जबर आहे या तफ़वीज़? इमाम अलैहिस्सलाम फरमाइनि था, ला जबर वला तफ़वीज़ लाकिन्नल अम्र बैन अम्रैन। इस्लाम में न जबर आहे न ई तफ़वीज़ आहे, बल्कि अमर इन्हनि ॿिन्ही अमरनि यानी जबर ऐं तफ़वीज़ जे विच में आहे। इहे तफ़वीज़ ऐं जबर जे नज़रिए खे ॾिसंदे उलमा इन शइ जी अहमियत जी तरफ़ विया आहिनि त क़ज़ा ऐं क़दर खे बयानु कयो वञे। इंशाअल्लाह इन नशिस्त खे असां अॻी नशिस्त में बयानु कंदासीं इन बहस खे। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।